जी अवां ही ॾिसी सघो था ही इलाइक़ो जेको आहे जंहिंमें अञा ताईं माण्हू फाथल आहिनि। मस्जिद में ही शख़्स फाथल नज़र अचे थो जंहिंखे रेस्क्यू करण जी ज़रूरत आहे, पर अञा ताईं हिनखे रेस्क्यू न कयो वियो आहे। उनखां अलावा परियों घर जेको आहे उन छत ते माण्हू नज़र अचनि था, पर हिननि खे अञा ताईं रेस्क्यू न कयो वियो आहे। हिननि खे रेस्क्यू करण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं 2-3 कलाकनि जे अंदरि ही रेस्क्यू नथा थियनि त इहे घर ढही पवंदा, ही माण्हू लुड़ी मरी वेंदा। मक़ामी जेके माण्हू आहिनि हिते उन्हनि जो चवणु आहे त 20 खां वधीक माण्हू जेके आहिनि उहे फाथल आहिनि। ही घर नज़र अचे थो, हिन में अव्हांखे माण्हू नज़र अचनि था जेके बि चवनि था त असांखे रेस्क्यू कयो वञे, परे खां मिनथूं कनि पिया ऐं ही अपील कनि पिया सिंध गवर्नमेंट खे त असांखे रेस्क्यू कयो वञे, पर अञा ताईं हिननि खे रेस्क्यू न कयो वियो आहे। ऐं हिननि खे 3 कलाकनि जे अंदरि जेकॾहिं रेस्क्यू नथो कयो वञे त पोइ ही लुड़ी वेंदा, मरी वेंदा। 20 खां वधीक माण्हू आहिनि जंहिंमें औरतूं आहिनि, ॿारड़ा आहिनि ऐं मासूम ॿारड़ा बि आहिनि उन्हनि में, जिन खे रेस्क्यू करण जी ज़रूरत आहे। हिननि खे ही 2 ॾींहंनि खां वठी हिते फाथल आहिनि ऐं खाद खुराक जी बि हिननि वटि खोट आहे। ही ॿुधाइनि था हिते जेके मक़ामी माण्हू आहिनि त हिननि वटि को खाधो पीतो बि कोन्हे। ही मस्जिद में जेको फाथल आहे शख़्स, हिनखे मस्जिद में का बि खाद खुराक न आहे ऐं बाक़ी जेके घरनि में आहिनि उन्हनि जी बि खाद खुराक 2 ॾींहंनि खां वठी ख़तमु थी वई आहे। उन हवाले सां ही मुतालबो पिया कनि त असांजा जेके प्यारा आहिनि उन्हनि खे रेस्क्यू कयो वञे। पाक फ़ौज खां मुतालबो पिया कनि, उनखां अलावा सिंध गवर्नमेंट खां वॾे वज़ीर खां मुतालबो पिया कनि त असांखे रेस्क्यू कयो वञे। ही अव्हां ॾिसी सघो था कुबो शहीद खान वारो इलाइक़ो आहे, चुखी जो मक़ाम सॾिबो आहे, उते ही माण्हू फाथल आहिनि ऐं हिननि खे रेस्क्यू करण जी ज़रूरत आहे, पर हिते अञा ताईं का बि रेस्क्यू टीम जेका आहे उहा न पहुती आहे। हीअ अव्हां ॾिसी सघो था त छत ते माण्हू चढ़ियल आहिनि ऐं चओ तरफ़ पाणी आहे। ही बचाव बंदि आहे जेको बचाव बंदि टुटो आहे, जंहिंखे घारा लॻा, जंहिंखां पोइ हिननि ॻोठनि में पाणी आयो आहे ऐं ही माण्हू जेके आहिनि 2 ॾींहंनि खां वठी हिते फाथल आहिनि, पर हिननि खे रेस्क्यू न पियो कयो वञे। ही मस्जिद जे अंदरि हिकिड़ो शख़्स फाथल आहे, उनखां अलावा अॻिते माण्हू फाथल आहिनि। तव्हां इहो ॿुधायो अची त ही केतिरनि ॾींहंनि खां फाथल आहिनि ऐं केतिरा माण्हू आहिनि? अच्छा, ये केड़ो गोठ है? सर ये चुकी गोठ है, मीर मंजूर खान आदमानी जो गोठ है, मीर गुलाना भी खाने गोठ सड़वा। सर ही कंबर शदा को जो आखिरी बॉर्डर है सिंध बलूचिस्तान जो बॉर्डर है, इतने कच्ची पुल जो इलाको है, डिस्ट्रिक्ट झलमक्सी जो है लगे तो जैमें चुकी है। सर 2 ॾींहंनि खां 12 खां 14 माण्हू अंदर फाथल आहिनि। बीर साहब मदर खान के रिक्वेस्ट कयोसीं असांजी तारिक खान के, खाल खान सर PDM जो सर मेंबर भी है, उनके बावजूद भी 2 ॾींहंनि खां माण्हू फाथल आहिनि, जेके 3 खां 4 घंटनि में माण्हू अगर हिन जी रेस्क्यू नथी थी सघे त हे माण्हू बिल्कुलु मरी वेंदा। हीअ ॾिसो था तव्हां कोठनि जे मथो चढ़ियल आहिनि, घर मुकमल चो तरफ़ ड्रही विया आहिनि, ख़तमु थी विया आहिनि, कोठनि ते बीठल आहिनि, जेको किरंदो सो माण्हू ख़तमु थी वेंदा। हे घारो आहे, माण्हू बि कोई रेस्क्यू वग़ैरह काई बि सहूलियत न आहे, कोई बेड़ो वग़ैरह न आयो आहे जेको माण्हुनि खे बचाए सघे। ॿी का शइ सहूलियत का फैसिलिटी त असांखे न ॾिनो, त आख़िरी में माण्हू जो जानूं त बचायो। कम से कम हुकूमत खे अपील आहे, DC साहब खे अपील आहे, पाकिस्तान से सर रिक्वेस्ट आहे सभिनी खे, आला अमलदारनि खे महिरबानी करे 3-4 घंटनि जे अंदरि असांजे माण्हू बचायो। असांजे ॻोठ जा माण्हू जेके 12 खां 14 माण्हू फाथल आहिनि, ॿार बच्चा आहिनि। ही मस्जिद बि शहीद थी वियो आहे, तव्हां ॾिसी था सघो साम्हूं जेका आहे रिक्वेस्ट।